और अलाह सी उठी और अलाह सी कूड़ कमाए मकच के उठी और अलाह सी कूड़ कमाए मकच लगाए लहू लतीफ़ चए लालण सुलझ के सुतड़ सारे लुतड़ ओसो उकरी लुड़ लहरियूं लसलाह आब उछल हो ॿेड़ो कारज बाज सी कंदी मथे को लॻे कीम लतीफ़ चए जो को मथे जो के सुतड़ पहुचाए जो सो उकारे हिन आर मां हिन तारनि भरी राति इन हवादार जेको आहे राति में लतीफ़ साईं जी मजलिस में सभिनी ईंदड़ आयल सभिनी फ़क़ीरनि खे जेको आहे सलाम हुजे ऐं सभिनी खे आदर भाव ऐं अॼु जेको आहे असां सां गॾु जेको आहे सो ही किरोड़े अणॻण जेके सितारा असां सां गॾु आहिनि ऐं ही जीत त अलाए केतिरा आहिनि ख़बर न आहे आरूं आहे ॾेॾरियूं आहे टिॾूं आहे उन्हनि जो काठो उन्हनि जो आहे कोन ऐं जेकॾहिं आउं चुप थो करियां त पोइ उन्हनि जो जेको आहे आवाज़ु शुरू थिए उन्हनि जो ऐं बसि ॿियो इहो तव्हीं वेठा आहियो तव्हांजी महिरबानी आहे फ़क़ीर हाजन बि ऐं बसि इहो आहे पंहिंजो श्री राग तव्हां सभिनी पढ़ियो हूंदो ऐं श्री राग में बि समुंड जी ॻाल्हि आहे उन में ॿेड़ी जी ॻाल्हि आहे ॿेड़ियात जी ॻाल्हि आहे ऐं उनजो सिंबल जेको उनजो आहे उहो ॾाढो ख़ूबसूरत आहे उन में लतीफ़ साईं ईअं थो ॿुधायो हीअ जेका दुनिया आहे नेचर आहे उहो नेचर खे शायदि बणाए थो लतीफ़ साईं उहो जीअं थोरो समुंड आहे पोइ उन समुंड में पोइ ॿेड़ी आहे पोइ ॿेड़ी जेको आहे कीअं जेकॾहिं सुठो वाह हूंदो त उन में जेको आहे आसानी थींदी जेकॾहिं खरो वाह हूंदो त उन में उनखे तकलीफ़ थींदी ॿी सॼी जेका माण्हू जी जेका दुनिया जेका आहे इहा बि हिकिड़ो समुंड आहे ऐं माण्हू हिकिड़ी ॿेड़ी आहे ऐं माण्हू उन समुंड में रहे थो उन जेको आहे उनजी ॿेड़ी आहे उहा सलामत कीअं रहंदी ऐं उहा छा थिए त उहो सॼो जेको आहे सो उहो ॻाल्हि उहा समुंड में उन ॿेड़ी खे जेको आहे सो तहफ़ुज़ जो जेको आहे सो तहफ़ुज़ उन माण्हू जो शिकार उन माण्हू जी ज़िंदगी उनजो जेकी घुरिजूं ऐं उहो सभु ॻाल्हियूं उन में ई पंहिंजो फ़िल्सफ़ो जेको लतीफ़ साईं आहे उहो बि केॾो ख़ूबसूरती सां जेको आहे सो हीउ माण्हू असांखे जेको आहे सो पोइ ॾेई थो वञे अलाए इलाही ॻाल्हियूं हूंदियूं सामी साहफ़ी आहे सचो साहफ़ी आहे उन घणियूं ॻाल्हियूं पर असां सच पुछोसीं असांखां कोरोना विसरी वई हीअ चयल बसियाबाद फ़क़ीर साहिब हिते सॼो ॾींहुं ॾींहं जो जंहिं महिल टाइम मिले थो उन महिल जेको आहे वणनि जी इबादत बि करियूं था उनजी गुॾ करियूं था उनजी सार संभाल करियूं था पोइ जेको टाइम मिले थो उहो लिखो पढ़ूं था तव्हांजे लाइ हिन कलाक जे इंतज़ार में हूंदा आहिनि की छा पियो ॿाहिरि वहे वापरे उहो ॿुधी ॿुधी टीवीअनि ते जेको आहे उन्हनि ते ॾाढो जेको आहे बेज़ार माण्हू थियो पवंदो आहे ऐं हाणे त आउं सम्झां थो त हींअर हिननि खां हाणे कोरोना फोबिया उन्हनि खे थी पई आहे कोरोना त आहे कान हर ॻाल्हियूं थी पयूं आहिनि सभु ज़ाहिर पर असीं चऊं था त कॾहिं कॾहिं जेके इहे जेके ख़राबु ऐं ख़तरनाक जेके शयूं ऐं इहे जेके एक्सीडेंट आहिनि इहे माण्हू खे सेखारींदा आहिनि ऐं इन्हनि एक्सीडेंटनि मंझां बि असांखे सिखणु खपे इन हादसनि मंझां ऐं इन्हनि इतफ़ाक़ात मंझां असांखे सिखणु खपे असां महबूब अली विज्ञात जी महिरबानी तूं बि असां सां गॾु आहीं हीअ गंजे टकर खां असां सां गॾु वेठो आहे जिते लतीफ़ साईं जोगियुनि सां गॾु जी हितां जेको आहे वियो हिंगला अचे पोइ नानी वियो ऐं फ़क़ीर बि हुते मको मचाए वेठो आहे पंहिंजो हुनजे बाबे जी क़बर ॾींहुं ठाहियो वेठो आहे हुते हुनजो मुजाविर आहे ऐं पाण बि हुते सॻा पीड़ा वेठो करे संदसि ऐं शफ़ा आहे संदसि हथ में ख़ुदा खे ख़ुशि रखे हाणे अॼु अचो त पाण जेको आहे पढ़ूं था श्री राग था पढ़ूं हे ज़वाल लियाकत पंवर अलाही फ़क़ीर हिते हो हिते सॼो ॾींहुं राति बि हिते हो ॿुधां
ऐं वॾा कुर्ब कई हिते जेको आहे वरी चुल्हा वुल्हा वठी आयो। अॼु वरी पाण हिते भत रधियाऊं, अधु अधु जेको सेर चइजे या किलो चइजे, उनजी टोपड़ी में जेको आहे हिन किलो चांवर खणी रधिया। हा पोइ तूं सम्झींदो त कीअं जेको आहे उहो थियो हूंदो। बरल चांवर ॾाढा भला हुआ। तो कुझु जेको आहे खाधासीं ऐं कुझु वरी जेको आहे खणी वियो आहे, कुझु वरी पाड़े पटे में ॾिनासीं। ऐं असां ईअं चऊं था त मतिलबु ईअं सभई माण्हू जेकॾहिं जेकॾहिं का सुठो खाधो कॾहिं कॾहिं ठाहियो था, जीअं अॼु फ़कीर वठी आयो, कुकुड़ वठी आयो, ऐं उन में इहो थियो त तव्हां जेको आहे ओड़े पाड़े में जेको आहे विराए ॾियो, उन में माण्हू ख़ुशि थींदा। हा साईं महिरबानी अदा मौला जी मदद हक़ मौजूदु असीं ॾींहुं वेठा ॻणियूं कॾहिं थो हक़ मौजूदु थिए। आहे कोन ॻाल्हि तव्हां ॾाढी भली था करियो, महिरबानी तव्हांजी। ईमान पुछंदई सुपरी चित में चेतारे, ईअं न सम्झ त तोखां जेको आहे पहिरीं पुछंदो कोन, तव्हां खां पुछाणो कोन थींदो। माना उन अगरि तव्हां लाग़र्ज़ थी वञो तव्हीं कंहिंजी परवाह न कढो थी, ईअं न कढाओ थी। चई मां न पुछणी मतिलबु मतां मतां चई मां न पुछणी सुपरी, चई चित में चेतारे जिते कढज काए कच खे, चई कढज काए कच खे, चई कूड़ मकमाए, चई सॼो ॾींहुं जेको कूड़ वेठो कमाईं, ठगियूं वेठो करीं, चई महिरबानी करे हाणे इहो कूड़ न कमाए महिरबानी। चई कढज दगा कढज काए कच खे, चई कूड़ मकमाए जिते वखर विहाए। कहिड़ो सभु सौदागर सच जो। ए सौदागर माना हिते माण्हू खे उहो सौदागर जी हैसियत ॾेई वियो आहे। चए थो ए सौदागर वखर अहिड़ो विहाए जेको सभु सच जो हुजे, भलो हुजे। चई मां न पुछंदई सुपरी, चई तूं चवीं थो त पुछाणो थींदो ई कोन, पर तोखां पुछाणो न थींदो, तुंहिंजे औलाद खां पुछाणो थींदो, हुनजे औलाद खां न थींदो, पुछाणो ज़रूरु थींदो। इहा ॻाल्हि न कर। चई मां न, चई भला हिनखे ऑप्शन में रख, शक जी गुंजाइश में रख। चई मां न पुछंदई सुपरी, चई मां न पुछंदई सुपरी चित में चेतारे जिते कढज काए कच खे, चई कूड़ में कमाए, चई वखर विहाए सभु सौदागर सच जो। चई मां न पुछंदई सुपरी चेतारे चित, चई दाए मां दूरबीअ में, चई पसी विलातन विट, चई नींहुं निखारे नित, चई मुंहिंजे भला गॾे मोलम सी। ऐं जेकॾहिं माण्हू मोलम सां जेकॾहिं माण्हू गॾिजी थो वञे, जेकॾहिं माण्हू उस्ताद सां गॾिजी थो वञे, जेकॾहिं माण्हू खे इल्मु मिली थो वञे, जेकॾहिं माण्हू खे अहिड़ो दोस्त मिली थो वञे, माण्हू जो जेको माण्हू जी रहनुमाई करे थो जेकॾहिं, पोइ उन में औरत आहे उहा मुंहिंजी महिरबानी आहे, जेकॾहिं मर्द आहे उनजी महिरबानी आहे। पर श्री राग में त घणे भाङे जेको आहे हिते और जेको आहे औरतुनि जेको आहे मर्दनि जी रहनुमाई कई आहे। चई लुड़ लहरियूं लस लेट, चई लुड़ लहरियूं लस लेट अंत न आब जो, चई त लुड़ लहरियूं लस लेट जिते अंत न आब जो, चई अलाह उत्तम ओलीअ, चई अलाह उत्तम ओलीअ, चई ॿेड़ा मटे ॿेट जोखो थिए जहाज खे, चई जोखो थिए जहाज खे, चई फरई अचे फेट, चई लॻे काम लपेट हिन गारी बि गौराब खे, ओ हिन गारी बि गौराब खे, हिन ग़रीबनि जे हिन गौराब खे, ही ग़रीबनि जे हिन ॿेड़ी खे, ग़रीबनि जी हिन तराद खे, हिन ग़रीबनि जी हिन होड़ी खे, को जेको आहे वाह न लॻे को कोसो वाह। कीअं ॾिसो ही लतीफ़ साईं असां लाइ दुआऊं घुरियो। हाणे ही जेको आहे अचे थो जेको आहे उनजी जेका असुलु जेका माना हुनजी आहे, उनजी जेका रूहानी माना जेका तव्हां चओ था त भई ॻाल्हि त ॿेड़ियुनि जी करे थो, ही ॻाल्हि त समुंड जी करे पियो, पोइ उन में फ़िलसफ़ो कहिड़ो आहे? हाणे उहो फ़िलसफ़ो हीअ आहे जेको अचो पाण ॿुधाए। चई लुड़ लहरियूं लस लेट, हाणे इहे जेके हालतूं आहिनि तव्हां जूं ज़ाती हालतूं उहे कीअं जेको आहे उथल पुथल जो शिकार थियनि थियूं, ऐं तव्हांजो हुकूमतूं जेके आहिनि इहे के घोटालनि जो शिकार थियनि थियूं, कीअं जेको आहे उथल पाथल जो शिकार थियनि थियूं,
ऐं तव्हांजो आलमी जेको समाज आहे सॼो उहो की भंजरा जो शिकार थिए थो, भंज भरोड़ जो जेको आहे शिकार थिए थो। तव्हां जेको कैनवास आहे जेको तव्हांजो इहो महदूद न आहे। उन पंहिंजो ॾिसो लतीफ़ जेको आहे उहो रुॻो तव्हांजो शाइर न आहे, लतीफ़ सॼी काइनात जो शाइर आहे। घटि में घटि आलम जेको आहे लतीफ़ जो जेको आबाद करणु चाहे थो उनजो लतीफ़ ज़रूरु जेको आहे सो उनजो राखो आहे। उनजो लतीफ़ साईं चवे थो त जोखो थिए मजहार चई जोखो थिए मजहार खे चई फरहे अचे फेट चई लॻे काम लपेट गारी बि गुराब खे चई त कच कमायमि कूड़ भॻ अहद अलाह। असीं बि इहा ई ॻाल्हि था कयूं, असीं बि इहा ई ॻाल्हि था कयूं त माण्हू ॿियो कुझु बि न करे। हीउ जेको माण्हू लिकाईंदो थो रहे पंहिंजो पाण खे, माण्हू ॾोह कंदो रहे थो, पोइ उन्हनि ॾोहनि खे जेको आहे सो लिकाईंदो थो रहे उन्हनि खे। त असीं चऊं था त जेकॾहिं ज़िंदगी में तव्हांखे का नई ज़िंदगी तव्हांखे का शुरू करणी आहे जेकॾहिं तव्हांखे, त हीअ जेके ॻाल्हियूं आहिनि इहे नयूं ॻाल्हियूं आहिनि। इन्हनि ॻाल्हियुनि में बग़ावत बि आहे, इन्हनि ॻाल्हियुनि में इनकलाब बि आहे। पोइ इन खां पोइ जेको आहे सो आज़ादियूं, उन खां पोइ जेको आहे सो ख़ुदि मुख़्तियारियूं, उन खां पोइ ख़ुशियूं, उन खां पोइ कैफ़, उन खां पोइ नशा, उन खां पोइ मज़ा, इहे सभु कुझु थींदियूं। पर शर्त इहो त असां कयो छा आहे, असांखे करिणो आहे। घणो कुझु रहिजी वियो आहे, असांजा वॾा बि घणो कुझु रहाईंदा था अचनि, ऐं हाणे जेकॾहिं असीं बि रहाईंदासीं त असांजो जेको औलाद आहे उहो वरी तमामु वधीक लोड़ींदो। तंहिंजे करे महिरबानी करियो, जहिड़ो बि हाल आहे, जहिड़ी बि सघ आहे, जेकॾहिं पंहिंजा कख ऐं कानड़ा जेकॾहिं असां ठाहे विधा ऐं पंहिंजो को तुरहो तयारु करे विधोसीं त घटि में घटि ईंदड़ जेके मुसाफ़िर आहिनि उन्हनि खे जेका जंग लड़णी पवंदी उन में हुनजो नुक़सानु घटि थींदो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां सभु आलिम माण्हू आहियो, इहे सभु ॻाल्हियूं सम्झो था। लतीफ़ साईं चवे थो त कूड़ कमाए भॻ अहद अलाह। हाणे ख़बर न आहे त लतीफ़ साईं कहिड़ा जेको आहे कूड़ कया हूंदा, कहिड़ा कच कया हूंदा। माना हू त सॼे इंसान ज़ात जो नुमाइंदो आहे, हू सॼे इंसान, लतीफ़ खे ख़बर हुई त माण्हू कोन मञींदा, पर को न को हिकिड़ो माण्हू आहे। पोइ अलाह न कूड़ कया आहिनि, अलाह कूड़ कोन कया आहिनि। छो त इहे जेके वॾा माण्हू आहिनि उहो जेको थोरी निंड वधीक थी वई उनखे बि ॾोह सम्झंदा आहिनि। माना उनजी जेका हिकिड़ी घड़ी आहे उहा बि अजाई वई, इहो बि उन्हनि जो ॾोह आहे। माना हक़ जी ॻाल्हि नथा कनि त इन खां वॾो ॿियो को ॾोह आहे कोन। ख़ैर, लतीफ़ साईं चए थो कूड़ कमायमि कच भॻ अहद अलाह जा, की अलाह सां जेके मुवाइदा कया, अलाह जा जेके अहद हुआ, उनजा जेके क़ाइदा हुआ, उनजा जेके कानून हुआ, उनजा जेके हुकुम हुआ, उनजा जेके उसूल हुआ, सभु मूं टोड़े छॾी। चई मूं भंजकड़ी करे छॾी। चई कच कमायमि कूड़, चई मूं रुॻो कूड़ कमायो, रुॻो कच कमायो, रुॻो मूं ठॻी ते गुज़ारो कयो, जुगाड़ी कल्चर चालू सिस्टम में मूं सॼी ज़िंदगी गुज़ारे छॾी। चई कच कमायमि कूड़ भॻ अहद अलाह जा। इन खां वधीक ॿी कहिड़ी जेको आहे एतिराफ़ थी सघे थो त हिकिड़ो माण्हू चवे पियो त मूं कयो आहे, मूं कूड़ कमायो आहे। ऐं असीं माण्हू जेके सॼो ॾींहुं कुझु नथा करियूं, इन खां वॾो ॿियो को बि ॿियो कोन्हे। ऐं ॿियो छा छा था करियूं उनजो असां खां वधीक ॿियो को बि शायदि कोन्हे। असीं जेको आहे जेका कारी जेका आहे, जेका ॿुलंदड़ जेको आहे सो हिन ऐं पंहिंजे गीतनि जे जेको आहे सो हिन रिदम सां ऐं हीअ जेको आहे सो हिन थधनि हवाउनि सां उनखे बि ॿुधाइणु कोन था चाहिनि। आबिर बनाए तुंहिंजी महिरबानी। हा, हीअ लतीफ़ स्कूल जे सरबराह अंब गोपाल जा, आउं त नौकर आहियां तव्हांजो यार, उस्ताद त तव्हीं आहियो, तव्हीं अचो हिते। चए तूं साहिब ज़ादो सुपिरी। आबिद मदद तोखे ॾिसी मूंखे बैत यादि अची वियो, शौकत जलबाणी बि अची वियो आहे जो इलाही ॾींहंनि खां पोइ आयो आहे, ऐं बाबू सिद्दीक़ बि अची वियो आहे। ऐं जॾहिं महबूब साम्हूं अची वियो त लतीफ़ खां रड़ निकिरी वई। चई तूं साहिब ज़ादो सुपिरी, चई तूं साहिब ज़ादो सुपिरी ऐं निसोरो नौकर। चई बेहद करियां बंदगियूं हथ ॿधी हाज़िर, चई बेहद करियां बंदगियूं, चई हथ ॿधी हाज़िर।
चई छन छॾींदुसि कीअं न की दोस्त तुंहिंजो दर। चई इहो तुंहिंजो जेको छन आहे, इहो जेको तुंहिंजो मनाड़ो आहे, तुंहिंजी जेका झोपड़ी आहे, इहा जेका तुंहिंजी महिलात आहे, कोन छॾींदुसि। चई छन छॾींदुसि कीअं न की दोस्त तुंहिंजो दर। जेकॾहिं कढी छॾींदे पोइ बि तुंहिंजे मुंबे ते वेठो हूंदुसि, तुंहिंजे दर ते वेठो हूंदुसि। चई छाजे लाइ चरियो थी पिए, तोखे खपे छा? चई मूं तां महिर नज़र। तव्हांजी इहा जेका महिर नज़र आहे, इहा असांखे खपे। छा? चई मूं तां महिर नज़र पिणी लाइ मां पंहिंजी। इहा जेका पंहिंजी जेका महिर जी नज़र आहे, महिरबानी करे इहा न लाइ जीअं असां सां। इहो असांजो मुतालबो आहे। साजन सिपाही अव्हां जो आहे। ही आहे लतीफ़ जी सॼी जेका शाइरी आहे, उहो लतीफ़ पंहिंजे महबूब सां ॻाल्हायो आहे, पंहिंजे महबूब सां कचहरियूं कयूं आहिनि। ऐं केॾी महिल चवे थो त साजन सिपाही अव्हां जो आहे। साजन सिपाही अव्हां जो आहियां, वञ अचां वेल हर कंहिं, चई वञा वाझाई, चई लालण लीलाई, चई लालण लीलाई, चई तोले खीकारियमि खरनि खे। चयो जेके खर जेके हुआ, चइबो तुंहिंजे करे जे उन्हनि खे मूं खीकारियो आहे। हाणे अचो त वरी बि जेको आहे हीअ मुंहिंजो प्यारो यार जेको आहे निसार बि वेठो आहे, प्रोफेसर हीअ ज़ुल्फ़कार अली ख्वाजा बि वेठो आहे। हीअ तव्हां सभिनी जी महिरबानी। हीअ अली रज़ा जेको आहे पीराणी ऐं पीराणी आहे, ऐं सम्झां थो ओ मुंहिंजो पीराणी। ऐं तव्हां सभिनी जी महिरबानी आहे। गुलज़ार बि आहे। तव्हां अचो पंहिंजे ॿचड़नि सां वेहो, पंहिंजे दोस्तनि सां वेहो, हीअ पंहिंजे बेगमात सां वेहो, मुंहिंजे भाॼाइनि सां, मुंहिंजी धीअनि सां वेहो। छो त हीअ जेका कचहरी आहे लतीफ़ जी, हीअ जेको पोड़ो माण्हू वेठो आहे, हीअ जेको अछो माण्हू वेठो आहे, इन जी महफ़िल में, लतीफ़ जी महफ़िल में को बि अहिड़ो गुफ़्तो न निकिरंदो जो तव्हांखे शर्मसार थियणो पए। ऐं असीं कोशिशि कंदासीं अहिड़ी का बि ॻाल्हि न करियूं जंहिंजो असांखे पक जंहिंखे न हुजे। जीअं मूं अर्ज़ु कयो त हीअ जेको रिसालो हिते मूंखे झंग में हिते मिलियो, ऐं इहो ज़रूरी न आहे त छो त मूं अञा पंहिंजो रिसालो जेको आहे जेको पाण ऐं तरतीब ॾियां पियो, उहो अञा कंपोज़िंग में आहे। उन में मूं कोशिशि कई आहे गंज खे बुनियादु बनाए, बाक़ी ॿिया जेके सिहतमंद बैत सम्झां थो उन्हनि खे गॾु करे हिकिड़ो आसान रिसालो ठाहिजे। उन में ज़बरूं देरूं बि घटि हुजनि, उन में सवाइ कंहिं कंट्रोवर्शियल ऐं मुतज़ाद जेको आहे ज़ू माना लफ़्ज़नि जे। ऐं बाक़ी लतीफ़ जेको आहे पाण पढ़ी पढ़ी ॾाढो सवलो करे छॾींदासीं। केॾी केॾी महिल जेको आहे हालतुनि मुताबिक़ रिपीटेशन थिए थी। अॼु जेको आहे मूं वेठे सोचियो त अॼु छा पढ़िजे, ऐं तव्हीं प्रोफेसर आहियो त रहनुमाई करियो कोन था। असांखे चवण वारो को आहे कोन, रिसालो खोलियूं था, पोइ जितां जेको निकिरे थो उतां जेको आहे शुरू था कयूं। उन मज़ा उन में इहो आहे त इंसान जी जेको दुनिया आहे, ॿी त का ॻाल्हि असांखे न को सम्झ में अचे थी, न को असांखे जेको आहे पक आहे। पोइ उनजो तालुक कहिड़ो आहे उनजो, जेका काइनात आहे उनजी, हीअ माण्हू आहे, उन माण्हू जो उन समाज में हैसियत कहिड़ी आहे उनजी। पोइ जॾहिं श्री राग पढ़ूं था त श्री राग में लतीफ़ जेको आहे ॻाल्हि ॾाढी सवली थो करे त हीअ जेको तूं आहीं, जेको इंसान जेको आहे उहो आहे मकड़ी ॿेड़ी, ऐं हीअ जेको तव्हां दुनिया जेको सम्झो था, हीअ जेको जहान जेको सम्झो था, इहो जेको समुंड जेको सम्झो था, इहा माटी आहे। चई माटी आहे, चई हुन में माटी में जेको आहे मकड़ी हुन में पई आहे, चई इहा तव्हांजी हैसियत आहे तव्हांजी। हाणे मूं चयो ॾिसूं त असां जेको आहे उहा ज़िंदगी सां असां कहिड़ी जंग पिया करियूं, ज़िंदगी असां सां कहिड़ी जंग पई करे, ज़िंदगी असांखे कहिड़ियूं रिआयतूं ॾिनियूं आहिनि, ऐं असां हुन ज़िंदगी खे मोट कहिड़ी ॾिनी आहे। अचो त लतीफ़ साईं खां था पुछूं। लतीफ़ साईं चवे थो त चई मां न पुछने सुपिरी, चई मां न पुछने सुपिरी, चितां चुरम लाहे, चई पिरी अॻियां पा, चई पलो मंगणहारनि जी, चई जे मंगणहार जेको आहे पलो विझंदो आहे, सदा विझंदो आहे, चई गदा जी कंदो आहे, चई ईअं कर, चई मां न
पुछने सुपरी ता चुरम लाहे चे पिरी अॻियां पाए चे पलव जेको आहे सो मंगण हारनि जी मान पुछने सुपरी चिता लाहे मां चुर माना थी जेका तुंहिंजी जेका दिलि आहे हीअ जेका तुंहिंजी जेका चित आहे उन में चुरपुर हुजे उहा बीहे न रुगो इहे न त उन में रत जी थैली आहे रुॻा उहो ब्लड प्रेशर हुनजो बैलेंस न उन में दिमाग़ बि आहे दिमाग़ ॾांहुं उमाणे छॾ जेको आहे सो इहो फोलियो हर वक़्तु सोच वीचार करणी आहे हर वक़्तु जेको आहे सो गौर फ़िक्र करिणो आहे चई छो चई मान पुछंदे सुपरी चई मान पुछंदे सुपरी चिता लाहे मां चोर चई कढ तूं दगा दिलि मां हीउ सिधो सओ असां सां ॻाल्हाए चई कढ तूं दगा दिलि मां चई मारे कूड़ो कोड़ चित हुन भर सदो होड़ चई हथां मथां तूं माफ़ थिए चई पोइ सुभाणे जो जेको इहो होर आहे सुभाणे जो जेको डपु आहे जेको जंहिंखां ई माण्हू ॾिना पिया आहिनि त अलाए सुभाणे छा थींदो चई उनखां तूं आज़ादु थी वेंदे हलो चई उनजे करे तूं हिते ई तूं सोच वीचार कर जेकॾहिं हिते ई तूं सोच वीचार कयो जेकॾहिं हिते ई तूं गौर फ़िक्र कयो त तोखे सुभाणे जो जेको पुछाणो पुछाणो जेको आहे उहो तोतां हूअं ई माफ़ थी वेंदो आहे चई सौदो उहो ई सफ़र हाणे हुन एतराफ़ कयो त मालूम अथई मूड़ ॻूढ़ा इन ॻाल्हि जो फ़क़ीर अलबसी थो ॿुधे माना हिते इंसानु जेको आहे सो हिकिड़े ॾाके ते उहो करे थो जेको आहे सो एतराफ़ थो करे ऐं उनखां पोइ एतराफ़ करण खां पोइ लाज़मी आहे जेकर हुनखे नई ज़िंदगी जेकर हुनखे गुज़ारणी आहे त पोइ हूअ वरी जेको आहे सो जेके अॼु ॾींहं ते हुन कयो आहे उनखे ॾींदो मंझीअड़ो उनखां पोइ वरी ज़िंदगी जो हिकिड़ो नओं सफ़र आहे उतां खां जेको आहे सो उहो शुरूआति कंदो पर असांजो अॼु जो जेको माण्हू आहे उहो वॾे खां वॾी महारत इहा सम्झे थो त ईअं थो सम्झे त आउं लिकी वियुसि कंहिंखे ख़बर ई कान पई आउं छा पियो करियां मूं जेको आहे सो ही हथियार तीन टपड़ किथे लिकाया आहिनि कंहिंखे ख़बर ई कान्हे का चए थो सॼी ख़बर लतीफ़ चए थो ॻाल्हि आहे त तव्हां एतराफ़ करियो ऐं उहो लतीफ़ साईं एतराफ़ थो करे इंसान जे तरफ़ां कच कमायुमि कूड़ भॻुमि अहद अलाह जा चई पिंजरो जो पापनि जो सो चोटीअ ताईं चूर चई उहो सॼो चोटी ताईं भरियो पियो आहे चई मालूम अथई मूड़ ॻूढ़ा इन ॻाल्हि जो तूं जेको ॻूढ़ो आहीं तूं जेको अमीर आहीं तूं इहा ॻाल्हि सम्झी सघीं थो ॻूढ़ा इन ॻाल्हि जो इहा जेका ॻाल्हि आहे इन ॻाल्हि खे तूं ई सम्झी थो ॿिए कंहिंजे वस जी ॻाल्हि कोन्हे का तंहिंजे करे मूंखे को ॾस ॾे मूंखे को ॾस ॾे त हाणे आउं पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारियां केॾो महिरबानी आहे तव्हांजो लतीफ़ बि केॾो महिरबानी आहे ऐं तव्हांजो जेको ख़ुदा आहे उहो बि केॾो महिरबानी आहे हाणे लतीफ़ साईं इन जो कहिड़ो जवाबु थो ॾे हीअ साईं मोहम्मद इस्माइल तव्हांजी महिरबानी ऐं तव्हांखे ॾिठोसीं असीं जी पियासीं ऐं फ़क़ीर साहिबु कुझु ॻाल्हियूं असां सां कयूं आहिनि असां ताईं पहुचियूं आहिनि थी सघे थो तव्हां ताईं पहुचियूं हुजनि थी सघे थो सुभाणे ताईं हुनजो को न को नतीजो निकिरे ऐं पोइ थी सघे थो वरी को थोरो इहो सफ़र नवाब साहिब असांजो दोस्त हो एजाज़ समो उनजो जेको आहे सो नौजवान पुटु हो उहो जवान जेको आहे सो ईअं दरिया में वेंदे जेको आहे सो हलियो वियो ॾाढो ॾुख थियो हाणे डपु थो थिए ऐं असां बि जेको आहे चरियाई कंदा आहियूं पोड़ा माण्हू ई ॿार ऐं उनखे शौक़ु त हूंदो आहे ॾाढो ॾुख थियो पोड़ो माण्हू त हूअं ई जेको आहे सो वञे पियो उनखे त वरी को सुठो मौत खपे दरिया जहिड़ो मौत मिली वियो छा खपे वरी ॿचिड़ा जेके आहिनि इन्हनि जी संभाल करियो पीउ खे ख़बर हुअणु खपे भई मोबाइलूं छो आहिनि छोकिरे खे सबक़ में पढ़ायो उहो 7वीं क्लास में हो त जीअं मोबाइल जेका आहे उहा ॾाढी जेको आहे सो अहम आहे जीअं माइटनि खे ॿुधाए सघिजे त बाबा आउं किथे आहियां ऐं हिते स्कूल खोलियो आहे स्कूल छा वारे कपिड़े वेही रहिया आहियूं दरी विछाए घर बिछाए वेही रहियासीं ॿारड़ा जेके अचनि पिया पोइ सुभाणे महिरबानी कई आहे कोलियनि जा ॿारड़ा उहे हिते दाख़िल थींदा
ऐं हिते असां वटि आस पास में पवर रहनि था, ॿिया हिते जेको आहे कोली रहनि था, ॿिया जेको आहे असां वटि इहे पंहिंजा शर बलोच आहिनि। हाणे उहे बि इहे लायारा आहिनि, हारी आहिनि, हिते ज़मीदार आहिनि, पंहिंजा ॿनी वारा अथनि, ॾाढा महिनती माण्हू सॼो ॾींहुं कमाइनि था, पर पढ़ाई वढ़ाई हुननि जो सब्जेक्ट कोन्हे को, ज़िंदगी गुज़ारणी आहे, पोइ जीअं वक़्तु अचे तीअं हलाइणो आहे, छा पियो थिए छा पियो वहे वापरे उन सां हुननि जो को वास्तो कोन्हे को। पोइ उहो ॿार आहिनि मुंहिंजा 10-12 ॿार आहिनि, अची विया आहिनि, असांखे माना त खपे ज़िंदगी खे। पोइ फ़क़ीर साहिब जो अॻे जेको आहे हिते गुल हणियो वेठो, वण हणियो वेठो, असीं वेही रहियासीं, पाणी ज़िंदगी खे खपे, पाणी ॿार लाइ मिली विया आहिनि। हाणे इहो बादशाह वांगुरु जेको आहे उन्हनि खे वेठा पढ़ायूं उन्हनि ॿारनि खे, पोइ हिकु धारा हणनि, उहे वरी शाम जो ईंदा आहिनि, ऐं ॿिया जेके वरी जेको थोरो घर जो कमकार, को ॿनी जो, को हितां जो, को रोबे जो, उहे वरी पोइ ईंदा आहिनि सुबुह जो वरी 8 बजे जो टाइम रखियो अथऊं, वरी कलाक खनि ईंदा आहिनि, पोइ उन में कचहरी कबी आहे, कुझु उन्हनि खां हाल अहिवाल कबा आहिनि, कुझु मूंखां अञा इहो हाल अहिवाल पिया हलनि, पोइ अञा अलॻि बेब जेको आहे सो उहो कोन थो अञा हुननि जे वेझे अचे, उन्हनि जे अञा जो पढ़िजे छो, तव्हीं छो पढ़णु आया आहियो, माइटनि तव्हांखे छो मोकिलियो आहे, असां में कहिड़ी उमेद रखो था, असीं छा पढ़ायूं था, पोइ अञा इहो तारफ़ जो हले, महीनो खनि त तारफ़ हलंदो, ऐं केॾी महिल ॿार आङिरियूं जेको आहे सो नक में विझंदो, कंहिं महिल वात में विझंदो, कंहिं महिल ॻाल्हाईंदो, कंहिं महिल असां त वरी स्कूल बंदि आहिनि त असां झंग में वरी केरु ॾिसी विझंदो त वरी असां ते बि जेको आहे सो का करे ईंदा मुग़लनि जा काफ़िला, असां वटि छा आहे त बाक़ाइदे जेको आहे हीअ असीं एतिराम कयूं था, उहो जेको छा जेका थींदी आहे एहतियात चऊं था उनखे, बिल्कुलु छोकिरा जेके आहिनि चिड़ा वेंदा आहिनि, सफ़ाई रखनि था, इहे असां त उनखे सेखारियूं ई सफ़ाई था। साईं इस्माइल बि ईअं ई कंदो, हुते पंहिंजे ॻोठ में जेको आहे उते पंहिंजा ॿार आहिनि, उनखे शाम जो सॾे, ॿियो कुझु करे कचहरी बि करे पुछो मूंखां अंग्रेजी साईं खे अचे थी इस्माइल खे, उहो वेही जेको आहे माण्हुनि खे अंग्रेजी ॿुधाए, कंहिंजे हिसाब सां अचनि, छिटा थी विया आहिनि, पर वारे साहिब अचनि, बाबा हाणे तूं अचु, तूं आए 10 मिंट, तूं आए 5, असां वटि 10-12 ॿार, पोइ आउं वेंदो आहियां ॿारनि वटि, या वेठो हूंदो आहियां वारे सां मुंहिंजे पासे में वेंदा ईंदा आहिनि, पोइ ईअं वेही जेको आहे ॿारनि पंहिंजो पाण खे असीं दिलि सां विंदर आहियूं, सची पुछो सॼी ज़िंदगी जेको आहे सो इहो मास्टर जेको आहे थियण जी हिकिड़ी सद रही, पोइ प्राइमरी में कान मिली, पोइ यूनिवर्सिटियूं इन्हनि में कान मिली, ऑफिसर 2-3 ॾींहं रखियऊं, पर इहा जेका इबादतुनि जहिड़ी नौकिरी इहा असांखे कोन ॾिनऊं, पोइ निकिरी पियासीं, बसि पोइ इहो हाणे ओपन यूनिवर्सिटी आहे लतीफ़ साईं जी, हाणे हीअ ॾिसो था नी, हीअ जेको आहे सो हिते टिंडड़ियूं आहिनि, आरूं आहिनि, ॾेॾर आहिनि, ऐं मच्छर कोन्हे, इहो अलाह जी महिरबानी आहे, मच्छर कोन्हे को, ॿियो कंहिंजी महिरबानी मञो इहा, न त हिते वेही कोन सघिजे, हवा में हिते जेको आहे सो हिते हवा जो घूंघट ताईं ॾिसो था जेको आहे सो टोपी खां पोइ बि ॼण मूंखे इहो उॾारे पई मूंखे, पोइ उनमें इहो त घटि में ऐं तव्हां सां आज़ादी सां ॼण तव्हां, पर मुंहिंजे साम्हूं ॼण केरु वेठो आहे त पोइ ॼण डिस्टर्ब थो थिए, पोइ मुंहिंजो ख़्यालु जेको आहे उहो हेठि मथे थी थो वञे, अञा बि ईअं कैमरा वैमरा हुजे त पाण में हिक ॿिए सां जेको आहे सो मिली कोन सघूं, ऐं पोइ इहो आहे त ॼण घटि में हिकिड़ी कंसंट्रेशन हिकिड़ी पैदा थिए थी, ऐं पंहिंजो आशिक़ सिंधी जी बि महिरबानी, अलबस्ती जी महिरबानी, उहो बि जेको आहे सो वेठो आहे जेको आहे पंहिंजो जेको आहे सो वञी पंहिंजे घर पंहिंजे ॿचिड़नि सां उतां बि असां सां गॾु वेठो आहे, सॼो ॾींहुं असीं हुनखे तकलीफ़ ॾियूं था, पोइ असीं केॾी महिल जेको आहे सो तबाक वठो अचे, केॾी महिल ठिकर जा वरी प्याला वठो अचे, ठिकर जो कुपड़ियूं वठो अचे, त ऐं वरी उहो जेके आहिनि दांगी, दांगी जा अमा मानी पचाईंदी, मूंखे यादि आहे दांगी जी मानी पचाईंदासीं, दांगी जी मानी, कुरे जी मानी किथां लभे, दांगी जी चुरे जो पाणी, कुरे जी मानी, उहे वठी रखियूं अथसि, वरी कुनी बि वठी रखी, हाणे इहे सभु वठी, हाणे त वरी अॼु जेको गैस वारो दॿो जेको उनजी इफ़्तिताह पाण करे वियो, उनजो बिस्मिल्लाह कयईं, ऐं हिते वठी आयो पंहिंजो इहो पंहिंजो कुकड़ वठी आयो, पोइ वरी उहो रधईं, पोइ पाण खाधईं, खणी वियो असांखे खाराईं, राज खाधो, ख़ुदा हुनखे आबाद रखे,
असीं मुंहिंजी नौकिरी पिया करियूं, मुंहिंजी ड्यूटी पिया करियूं, जेसि ताणी जेको आहे बर्दाश्त कंदो त वेठा हूंदासीं। ऐं जेकॾहिं को अॻुवाट करे वियो हलियो या उॾामी वियासीं त हाणे पाण मर्दी वारा आहियूं, बसि असीं पंहिंजे पाण में आहियूं कोन। हाणे अचो अॼु पाण जेको आहे सो ही लतीफ़ साईं जो जेको ख़ूबसूरत इहो हाणे हितां खां शुरूआति था कयूं त जीअं जेको आहे पाण ज़िंदगीअ खे सम्झी सघूं, पंहिंजो पाण खे सम्झूं, हीउ जेको समाज आहे उनखे सम्झी सघूं। जीअं सोधो उहो सफ़र हो, हाणे ॾस कहिड़ो ॾिनी चई कूड़ कमायमि कच, पहिरीं चई कूड़ कमायमि कच, एतराफ़ कई त मूं कमाया, मूंखां ॾोह थिया, मूंखां ग़लतियूं थियूं, सभु कुझु थी वियो आहे। पर हाणे ज़िंदगी त हले पई, सफ़र त हलिणो आहे। ऐं न को मरण थो चाहियां, न को ख़ुदकुशी करणु थो चाहियां, पर सदाऊं कुझु मिलणियूं हुयूं, मिली वियूं, कुझु सुभाणे मिलंदियूं, उहे बर्दाश्त कंदासीं, पर को सुठो रस्तो मिली पियो त असांखे क़बूल आहे। चई पोइ ॻाल्हि ॿुध, कूड़ कमायमि कच, हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, उथी ओर अलाह सी, हाणे अलाह जो इंटरव्यू वठि, असांजो त उहो इंटरव्यू हले पियो। जेके तव्हां वटि वक़्तु हूंदो त अलाह साईं जो जेको इंटरव्यू आहे उनजो कुझु शयूं जेके आहिनि मूं उहे लिखियूं आहिनि, उहे बि तव्हांखे आउं ॿुधाईंदुसि। ऐं जेकॾहिं थकी पओ त पोइ हथु मथे खणिजो, असीं त आहियूं तव्हांजे हुकुम जा बंदा। दिलि त चवंदी आहे त हा तव्हांजी महिरबानी आहे, ऐं आउं सम्झां थो की तव्हांजी जेका निगरानी ऐं नज़रदारी जेकॾहिं रहंदी त हीउ जेको लतीफ़ जो जेको स्कूल आहे, हीअ लतीफ़ जी जेका तइलीम आहे सॼी जेका मुल्का मुल्क इहा मशहूरु थींदी। पर असीं चऊं था, चवनि था त दुनिया सुधरी वई आहे, ठीकु आहे, जेकर दुनिया सुधरी वई आहे त भला पोइ ख़ुदा करे ख़ुशि हुजे, पोइ असीं माना कोन सुधरी आहियूं, असीं रहिजी विया आहियूं। ॿारहाड़ियूं केतिरियूं रहिजी वियूं आहिनि, उहो ॿारहाड़ियुनि खां पुछो, उहो ॿुधंदे त रोई पवंदे वारी सूरत आहे। हे जेके ॿारड़ा जेके मूं वटि हिते अचनि था, तव्हां जेकॾहिं केॾी महिल आया विझो, जेके तव्हां ॾिसी विझो, इहा मूं त स्टोरी ते रखी छॾी आहे, उहा 24 कलाक हले थी। कॾहिं हुन स्कूल न ॾिठो आहे, कॾहिं हू रोंबे ते हलिया वेंदा आहिनि, कॾहिं हू पाणी छटकारणु हलिया वेंदा आहिनि जेका सो कपनि ते, कॾहिं कॾहिं जेका सो जेबियूं वढणु हलिया वेंदा आहिनि, कॾहिं कॾहिं मार चाढ़णु हलिया वेंदा आहिनि। ऐं इहे 5, 6, 7, 8, 10 सालनि खां पोइ छा कंदा आहियूं, कहिड़ो स्कूल हुनखे दाख़िला ॾींदो। ऐं असां त 10 ताईं चयो त भई 10 ताईं ॿार जेके आहिनि उहे जेके सुबुह जो अची सघनि था, उहे सुबुह जो अचनि, भले असांखे 6 बजे अची उथारनि, असीं उथिया वेठा हूंदासीं 8 बजे, 8 जो टाइम रखियो अथनि। ऐं असीं इहा ई ॻाल्हि था कयूं त फ़िलसफ़ा पिया पढ़ंदासीं, इल्मु बि पिया पढ़ंदासीं, घणी पढ़ियोसीं, पार्टियूं बि पियूं ठहंदियूं, पर असीं जेके समाजी जेके जानवर आहियूं, न त जानवर आहियूं, पोइ जेके समाजी जेके जानवर आहियूं, त जंहिं समाज में रहूं था, उन समाज में जेके रहिजी वियल जेके माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि जी मदद केरु कंदो, उन्हनि माण्हुनि जी मदद तव्हांखे करणी। कबीर साहिबु चवे, लतीफ़ साहिबु चवे थो त मोहबत थधो मन में ॾस बि ॾिए थो, ईअं न त जेको आहे विढ़े थो ऐं रुॻो जेको आहे तव्हां ते इल्ज़ाम थो हणे ऐं तव्हां ते को हद लागू थो करे, न, हीउ ॾस बि ॾिए थो, चए कढा, चए कढ तूं दगा दिलि मां, चए कढ तूं दगा दिलि मां, चए साहिबु वणे सच, चए मोहबत सदो मन में, चए मोहबत सदो मन में, चए माणिक ॿार जो मच, चए मोहबत सदो मन में, चए माणिक ॿार जो मच। हाणे इन खां इहो कहिड़ी इन खां वधीक सवली ॻाल्हि करे त पंहिंजे दिलि में मोहबत जो मच ॿारणो आहे, पंहिंजी रोशनी करणी आहे, जेका पंहिंजो कहिड़ी रोशनी करणी आहे, मोहबत जी रोशनी करणी आहे। कहिड़ो फ़सुलु पोखिणो आहे, मोहबत जो फ़सुलु पोखिणो आहे, प्यार जो जेको आहे सो फ़सुलु पोखिणो आहे। चए इन पर उथी अचु त सौदो थिए ई सफ़र हो, जेकर तूं सम्झी थो त तुंहिंजो जेको सौदो आहे
उहो सफ़रो थिए, उहो साब पवे, उहो लाभा थो थिए, उहो कारा थो थिए, त पोइ इन पर उथी अच। त पोइ इहो ई हिकिड़ो तरीक़ो वञी बचियो आहे। अञा बि जेका सो ॿुधाए थो त सौदो उहो ई सफ़र चए ॿुधी छॾ, कहिड़ो सौदो सफ़रो थींदो, चई त सौदो उहो ई सफ़रो सो मूं पले पार। हाणे ही दरख़्वास्त थो करे, हाणे ही महबूब जे साम्हूं बीठो आहे, ही दातार जे साम्हूं बीठो आहे, ही दुकानदार जे साम्हूं बीठो आहे, उनखे चवे थो त महिरबानी कर मूंखे अहिड़ो सौदो। हाणे हालांकि जॾहिं माण्हू सौदो वठणु वेंदो आहे त पोइ सौदो पाण ॿुधाईंदो दुकान वारे खे, मूंखे तेल थो खपे, मूंखे मिर्च थो खपे, मूंखे कथोरी थी खपे, लूणु थो खपे, छा थो खपे, पर न, पर हिते जेका ॻाल्हि थो करे त सौदो उहो ई सफ़रो सोमूं पले पार च वस वीचारी नायक तूं आगाह अर्ज़ आगाह। चए मुंहिंजे वस में कुझु कोन्हे को, ए मुंहिंजा मौला, ए मुंहिंजा आगाह, ए मुंहिंजा ख़ुदा, ए मुंहिंजा मददगार, ए मुंहिंजा दोस्त। हाणे इहो आहे त हाणे ख़ुदा खां पोइ इहो कमु जेको खणे, लाज़मी आहे इहे कम जेके ख़ुदा वारा जेके आहिनि, जेके लिखत में, इन्हनि ते अमल इंसान खे करिणो आहे। अॻे बि इंसाननि कयो, इनकलाब बि इंसान आंदा, ॿेड़ियूं बि इंसाननि ठाहियूं, हे घोड़ा ॿेड़ा बि इंसाननि ठाहिया, अॼु बि इंसान खे सभु कुझु करिणो आहे। इहो क़िस्मत ते रखी ऐं ख़ुदा जे भाड़े ते वेही था रहो, इहो बि ॾोह था कयो। हीअ ॻाल्हि सम्झो, सभई सुभाणे जे कर हवाले कम विच रेफरेंस ऑफ अलाह डू द वर्क, माना अलाह जे हवाले सां कमु करिणो आहे। सभई सुभाणे जे कर हवाले कम, उन खां पोइ चवे थो त अंधी अक़ीदगी सां न, तकलीदगी सां न, पोइ चवे थो कीअं थी तहक़ीक़ तस्लीम में। हीउ जज छा कंदो, वकील दलील ॾींदो, जज तहक़ीक़ कंदो, उन खां पोइ तस्लीम कंदो। नतीजो थो थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गम वहम, पोइ इहे तव्हांजा गम तव्हांजा वहम सभु लही वेंदा हलिया जेकॾहिं तव्हां तहक़ीक़ करे उन खां पोइ जेका तव्हां तस्लीम कयो। के पोइ चवे थो त कादर साण करम हासिल करे हाजतो, री हमराही हाजीअ जी, माना लीडर तव्हांखे ज़रूरु खपे, तव्हांखे डायरेक्टर ज़रूरु खपे, माना जेके डायरेक्टर खपे त छाजो, कमांडर खपे त छाजो, तव्हांखे कैप्टन कप्तान खपे त छाजो, फ़ौज किथे, फ़ौज जो तव्हांजो मयार छा आहे, तव्हांजो फ़ौज जो छोकिरा हुजनि, निंगरड़ा हुजनि, नौजवान हुजनि, गभरू हुजनि, पोड़ा हुजनि, पका हुजनि, कहिड़ा हुजनि, उन्हनि जो वकार छा हुजे, उन्हनि जो मयार छा हुजे, उन्हनि माण्हुनि जो। माना तंज़ीम खां सवाइ लीडर छा कंदो, लीडर खां सवाइ तंज़ीम छा कंदी, माना यू विल हैव टू ऑर्गनाइज़ यूअर सेल्फ। पहिरीं त माण्हुनि खे इन ॻाल्हि ते पॉइंट ते अचणु खपे, माण्हुनि खे त असांखे ऑर्गनाइज़ थियणो आहे। असीं ॾींहं में 10 ॻाल्हियूं करियूं था, बीहूं कंहिं ॻाल्हि ते कोन था। जीअं माण्हू चौवाटे ते जी बीह रहंदो, पोइ माण्हू केॾां बि न वञी सघंदो आहे, हेॾां वञा थो, हेॾां वञा थो, हेॾां वञा थो, पुठियां वञा थो, केॾां वञी कोन सघंदो। फ़ैसिलो करिणो पवंदो, हिकिड़े पासे हली पवणो, केॾां न केॾां, किथां न किथां रस्तो ज़रूरु। असां मोहम्मद अली तालपुर तूं बि भली करे ऐं तूं भला केॾां वियो आहे इलाही ॾींहं, असांजो क्लास पूरो नथो थिए, ही शागिर्द खुटनि था, असांजी ॾियारी कटिजे थी। हीअ जेको असांखे जेको हीअ महबूब जेको आहे शाबस थो ॾिए, हीअ जेका वण पोखूं था, उन वरी बि तमामु वॾी साज़त थो ॾिए जॾहिं वणनि खे वेंचारियूं था, वरी तव्हांखे जॾहिं इहे लतीफ़ था ॿुधायूं उन वक़्तु बि ख़ुशि थिए थो। ऐं असांजी ॾियारी न विञायो, छो त हबीबनि हिकार मंझां महर सॾु कयो, माना हिकिड़ो दफ़ो जेको महबूब जेको असांखे जेको असां त उन सॾ में लोहियूं, हबीबनि हिकार हिकिड़ो दफ़ो मंझां महर सॾु कयो,
चई अलबसी सोमू सभु ॼमाल ओरण उहो ई थियो सॼी ॼमाल थी उहो ई वेठे ओरियोसूं जी कईसीं उन जी में ज़िंदगी गुज़ारे छॾीसीं ॿियो कुझु असांखे ॾिसण में कोन आयो तंहिंजे करे तव्हां अची विया हलिया असांजी ॾियारी खरी थी वई हली तव्हांजी वॾी महिरबानी तव्हांजी हीअ सच पुछो तव्हांजी महिरबानी आहे हीअ फ़क़ीर छा आहे त हीअ जेको आहे अचे थो महिरबानियूं करे थो हिते राति जो रहियो पियो हूंदो आहे हिते ऐं हिते असां आऊं तव्हां त ॿुधो आहे मूंखे अकेला ई खपे थी ॾींहं जो बि अकेला ई खपे थी पोइ आऊं हुते रिकॉर्डिंग थो करियां पोइ आऊं घोड़ा घोड़ा थो करियां हुते पोइ आऊं सभु निंड थो करियां पंहिंजी पोइ सभु टाइम टेबल ठाहे छॾिया अथऊं असां वॾा माण्हू जेके अचिणा आहिनि जेके कचहरी करणी आहिनि हाल वाल वठिणा आहिनि ख़बरूं वठणियूं आहिनि उहो राति जो हलिया अचनि उहे पोइ बि नवे बजे अचनि पोइ कलाक खनि वेहनि पोइ जेकॾहिं ही कचहरी आहे लतीफ़ जी उन में भले वेहनि भई ॿारनि जो हुनजो टाइम टेबल असां ठाहे छॾियो आहे पोइ उहो धराइण आहिनि या उहो घरनि में कमु था कनि बाज़ारि में कमु था कनि पोइ हिकिड़ा सुबुह जो अचनि था ॿियो शाम जो अचनि था ठीकु आहे असीं उन्हनि खे कमु साईं नकास जेको आहे लिखियो आर्टिकल लिखियो बॉन्डेड लेबर जे ख़िलाफ़ु पोइ उन्हनि छापा हणी पोइ खुॾियूं बंदि करे छॾियूं ॿार बेरोज़गार थी विया हलिया वणिया त होशियार हुआ वञी हुनखे घरनि में ॾेई आया खुॾियूं खुॾियूं जंहिंमें आॾाणा पोइ साईं खे मुंहिंजो त ॻाल्हि इहा त हू त पंहिंजो कमु हलाइनि पिया पर हू बेरोज़गार थी विया जा इहे माण्हू हाणे ख़ुदिकुशियूं कंदा तव्हां हीअं कयो त शाम जो उन्हनि खे कलाक ॿ पढ़ायो अहिड़ो पढ़ायो जो पंहिंजो नालो पंहिंजे पीउ जो नालो लिखी वञनि पंहिंजी ज़ात लिखी वञनि पंहिंजो मुल्क लिखी वञनि भुलिजी कंहिं शहर में हली वञनि त टंडो ॼाम सुञाणे वठनि टंडो आदम उते सुञाणे वठनि उते काठड़ी थो वञे रस्तो काठड़ी जो रस्तो सुञाणे वठंदी काफ़ी आहे उन खां पोइ अलॻि ॿिए ABC 1 2 3 4 इहे 3 सब्जेक्ट ताईं पढ़ायो ॿी हुन सां कचहरी करियो हिसाब किताब बि करे वेंदा हलिया ही सभु कुझु पढ़ी वेंदा हलिया अंग्रेजी पढ़ी वेंदा हलिया हिकिड़ो साल वॾो आहे महीने में बि लिखणु पढ़णु सिखी वेंदा हलिया ज़रूरी न आहे हरू भरू हुनखे स्कूलनि में जेको आहे सो वञी डेॼार जे अचनि था हिते पोइ कचहरियूं कनि था पोइ के असां खां इंटरव्यू कनि था असीं वञूं था इंटरव्यू कनि था पोइ आहिस्ते आहिस्ते उन्हनि खे पोइ वरी ऐं लतीफ़ बैत यादि करे विया वग़ैरह करे वठनि पेटनि छिननि पाण में पसो पखीड़नि इहो रोज़ु पढ़ंदा आहियूं अचण महिल बि पढ़ंदा आहियूं वञण में हाणे यादि थी वियो हाणे अॼु वरी ॿियो बैत खणी विया आहिनि उहो लिखणु विखणु न आहे फ़िलहालु रुॻो कचहरी कबी आहे छो त अलॻि बि हिनखे जॾहिं कान थी अचे हिकु अधु छोकिरो आहे जेको 7 दर्जे में पढ़ियल आहे पर उनखे बि हाणे प्राइमरी खां पढ़ाइणो थो पए अॼु इहो बैत खणी विया आहिनि अखर पढ़ अलफ़ जो वर्क सभु विसार अंदरि खे उजाड़ पना पढ़ंदे केतिरा इहो त असांजे लाइ बि ड्यू आहे ऐं हू जेको अॻियो जेको बैत जेको आहे उहो बि असां लाइ ड्यू आहे त अॻियो बैत हू ॿारनि खे इहा ॻाल्हि सम्झाई त बाबा हीअ जानवर गॾा था वठनि उॾनि बि गॾु था हीअ जानवर बि गॾु हलनि था अकेला न हलंदा ऐं माण्हू जेके आहिनि हाणे हीअ छोकिरा न हीअ 10 12 7 गॾिजी ईंदा आहिनि कतार ठाहे नंढड़ा ॿार बि आहिनि उहे रुॻो उन्हनि खे ॾिबो आहे बाबा अखर लिखो ही गोलड़ा ठाहियो ही भोलड़ो ठाहियो ही सूप ठाहियो अंब ठाहियो उहो सॼो ॾींहुं वीचारा लीका वेला कढंदा त रुॻो उनजी हेज़िटेशन भॼे उन्हनि जी ऐं इहे सभु तयारु थी वेंदा हलिया जेके ॻाल्हाइनि कोन था केवल ॾाढा ते असीं इहा ई ॻाल्हि था कयूं त फ़र्ज़ु करियो ईअं न त पोइ असांखे बच्चा प्यारा कोन्हे उहो जेको आहे मारचाणियूं कावड़ियूं वेठियूं आहिनि उॼाणियूं कावड़ियूं वेठियूं आहिनि उहो पोटड़ियूं ज़ैनब उहा जंहिं फ़ोन खणे थी रोए थी उन्हनि जी ई नौकिरी करियूं पिया ही बि असांजा ॿार आहिनि सॼी असीं त नज़राने जा माण्हू आहियूं ऐं उहो सॼो ॼण ईअं नज़राने में गुज़ारी आहे पोइ पीउ जी हैसियत नज़राने नौकरनि वारी गुज़ारी आहे अॼु बि तव्हां सां पर जिते ज़रूरत वधीक हुजे उते 4 ॾींहं गुज़ारे ही माण्हू थी सघे थो स्कूल न ॾिसी सघंदी ऐं कोशिशि इहा कबी त हिननि खे जेकॾहिं अलॻि ABC 1 2 3 पढ़ाए वियासीं हिननि जे असीं कंहिं न कंहिं स्कूल में दाख़िला कराए वेंदासीं ऐं ॿारनि खे जॾहिं मैट्रिक करे विया त अॻिते पाण यूनिवर्सिटी ताईं हलिया वेंदा
ऐं माइटनि ख़ुशी सां हुनखे इजाज़त ॾिनी आहे, हुनजी महिरबानी आहे। पर मुंहिंजो बाबा हाणे आयो त जेको आहे असीं बि ज़ालिम आहियूं, रुॻो तव्हीं न। ही ॿारनि खे असां जेको आहे ईअं ज़बह कंदा आहियूं, कारखाने में उमाणे छॾींदा शहर जा माण्हू, ॿनीअ ते उमाणे छॾींदा, शहरनि में उमाणे छॾींदा। उहो जेको आहे खीर जेको आहे विकिणी तव्हीं जेको आहे चूरा वठी था अचो। हाणे इहे त इन माण्हुनि जी तरबियत बि तव्हां ते ॾियो। तव्हीं इन्हनि जे वॾनि इन्हनि जे पीअरनि खे बि पढ़ायो, ॿारनि खे बि पढ़ायो। वॾियूं ॻाल्हियूं न करियो, वॾा नारा न हणो, अजाई सियासी ॻाल्हियूं, अजाई बहस करे 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 माण्हू चरिया थी विया हलिया। हाणे माण्हुनि जा वेसाह खॼी विया हलिया। वेसाह तव्हांखे जेकॾहिं बहाल करिणो आहे त ही माण्हू खे लतीफ़ ॿुधायो। ऐं लतीफ़ ॿुधायो माण्हू खे त लतीफ़ साईं चवे छा थो, ॾिसो रीह हमरा आई हादीअ जी। हाणे ॾिसो नी तव्हां सभु मुंहिंजा हादी आहियो। हाणे तव्हीं सोचंदा त कीअं फ़क़ीर फूकूं था। तव्हां सभु लीडर आहियो, पढ़ियल ॻढ़ियल माण्हू, जिते रहो था उते आस पास में 4 माण्हू रहनि था, 4 घर आहिनि, 4 ॿार आहिनि, तव्हांजा ॿार, उन्हनि सभिनी जी काउंसिल करे विझो, कॉन्फ्रेंस करियो उन्हनि जी रोज़ानी, कलाक हिकिड़ो तव्हीं ॾियो ॿारनि खे ॾियो, पोइ उन्हनि खां हाल वाल वठो, छा था कनि, तव्हीं छा था करणु चाहियो दुनिया में, छो आया आहियो दुनिया में, तव्हां जेको करणु आया उहो करे सघिया आहियो। आर यू सेटिस्फाइड फ्रॉम योर सेल्फ, ॿुधायो, दुनिया खे ॿुधायो। ऐं ॿार एॾा ॾुखिया सुवाल पुछंदा जो तव्हां सोचे कोन था सघो। ॿार चवंदा साईं ख़ुदा किथे वेठो आहे, ख़ुदा खाए छा थो, ख़ुदा पीए छा थो, ॿुधाइणो पवंदो ॿार। न ॿुधाईंदा त ॿार ॿिए वारे तार न ईंदा। छो त उहो ॿार जन माइटनि खां पुछंदा त माइट नथा ॿुधाइनि। माइट न चुप कर बाबा, पाण खे ख़बर कान्हे। ऐं पोइ मौलवी साहिब त चओ ख़ुदा आहे, ॻाल्हि ख़तमु, मञिणो आहे मञिणो आहे त मञिणो आहे, बसि पोइ हलंदो जेको आहे। हा, जान मोहम्मद जी जेको आहे सो महिरबानी। आहियूं जेको आहे सो पाड़े में जेको आहे सो वेठा आहियूं। आउं सम्झां थो त ही ॻाल्हि आहे लेवल जी। जेकर असीं ईअं चाहियूं त ईअं करे सघूं था असीं ईअं। ऐं माण्हू जेको आहे सो नारेबाज़ी माण्हू करे सघे थो, पर असीं चऊं था त जान मोहम्मद थो ॿुधे त वह जिते वेद थो करे उते असीं माण्हू उते पहुची विया आहियूं। असांखे ख़बर आहे त वह जेको आहे सो किथे जेको आहे सो उहो वेद थो करे। हाणे असुल ॻाल्हि आहे त असां माण्हुनि खे हीअ जेके आसरा जेके आहिनि, हीअ जेके उमेदूं आहिनि, हीअ जेके धोखा जेके आहिनि, इन्हनि में आज़ादु थियणो। घणा माण्हू न, लतीफ़ सां बि घणा माण्हू न हुआ। हीउ कमु ॾुखियो आहे, सभु कुझु छॾिणो पवे थो। जेॾीमहिल ख्वाजा मोहम्मद मां खे लतीफ़ साईं चयो त सामी सफ़र हलिया को परूड़े पंध, सिराज सुहो थो ॿुधे ॾोकरी मझां। ख्वाजा मोहम्मद मां चयो त लतीफ़ साईं चयो त चई सामी सफ़र हलिया, चई सामी सफ़र हलिया, चई को परूड़े पंध, सामी सफ़र हलिया, चई को परूड़े पंध, चई जनी हेठां कंध आउन जीअंदी उनरे, चई जंहिंजा हेठि कंध हूंदा, हेठि कंध करे वेही रहिया, उन्हनि खां सवाइ असीं कीअं जी सघंदासीं उन्हनि खां सवाइ। त ख्वाजा मोहम्मद मां जेको जवाबु ॾिनो, माना ही माण्हू हिक ॿिए जो कदु पिया कछीनि, ही माण्हू हिक ॿिए खे ॿुधाइनि पिया ही माण्हू त तूं छो आयो आहीं। ख्वाजा मोहम्मद मां चयो कीअं न आहीं, कीअं न थिए वञी कीअं न कमा, चई कीअं न आहीं, कीअं न थिए वञी कीअं न कमा, चई लाॻापा, चई लोक जा, चई लास ही सभु लारा,
चई लाॻापा लोक जा, चई लासी सभु लहराए, चई पोइ सामी सभु सरंदा। चई ॻाल्हि पिरियां जे ॻुझ जी, चई जेकॾहिं पिरी जी ॻाल्हि जेकॾहिं तव्हां ॿुधण था चाहियो त पोइ सामी तव्हांखे सॼी ॻाल्हि तव्हांखे सॾींदा। असुल ॻाल्हि इहा आहे त असां जेके वञणा हुआसीं विया हलिया, हर को पंहिंजो वारो वॼाए वियो हलियो। असीं उन्हनि ते सुठा किताब लिखी असीं PhD करे ऐं असीं जेको आहे सो नालो कमाए सघूं था ऐं असांजो थोरो जेको आहे सो 2-3 इंक्रीमेंटूं वधंदियूं, इहो बि थींदो। पर असीं चऊं था त हुननि माण्हुनि हेॾो असांखे फ़िल्सफ़ो ॾिनो, हेॾो असांखे इल्मु ॾिनो आहे, जेकॾहिं उहो इल्मु अॼु हिन माण्हुनि जे कमु किथे अचे, छा उहे क़ाबिल अमल कोन्हे? जेकॾहिं हिननि माण्हुनि जो इल्मु जेकॾहिं क़ाबिल अमल कोन्हे त पोइ कहिड़ो इल्मु क़ाबिल अमल हूंदो? ऐं जेकॾहिं इल्मु क़ाबिल अमल न हुजे त पोइ उन इल्म जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ इल्मु त पोइ बेकार थी वेंदो आहे, छो त उहो इल्मु ई इल्मु न आहे जंहिं मुंहिंजा अमल पैदा न थिए। ऐं अमल आहे पोइ उहो बुरो आहे, उहो सही आहे या ग़लति आहे, उहो पोइ उन ते सोचींदासीं। पर ॻाल्हि इहा आहे त असांखे अमल त ज़रूरु असांखे करिणो पवंदो। असांखे हा चई लुत्फ़ सां लंघा, चई लुत्फ़ सां लंघा लहरियूं लहरियनि विच मां, माना ही असां जंहिं दुनिया जे दरिया मंझां जंहिं मां असीं मटियूं पिया, जेके लतीफ़ सां चवे थो दुनिया सभु दरिया को तारू तंहिंमें, हिकिड़ी लहर लोभ जी ॿियो आतिशी ओड़ा, चई तालबन थिया, चई मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं, ऐं चई जेके तालिब हुआ उहे मोड़े पंहिंजो मकड़ियूं चाढ़ियो, चई हलिया विया। ऐं चए थो समुंड कर सेवाड़, चई समुंड कर सेवाड़, चई माणक मोती जित लही, चई मता चिल चूसी, चई वेही जिम वॾाण, चए थो ॾेढो ॾिनई ॾाण, चई सेग मझां सैद चए, चई सौदो सफ़र साण, चई नेई खणिज नाखवा, चई रखिज पिरीअ सी पिराण, चई सुतड़ तो सौखो थिए, चई सिर धोई साफ़ कर, चई पिरीअ सी पिराण, चई जे पिराण माना जेके तुंहिंजा जेके साह जेके तुंहिंजा आहिनि, तुंहिंजूं जेके घड़ियूं जेके तुंहिंजो आहिनि, चई पिरीअ सी पिराण, चई जेके पिराण जेके तुंहिंजा आहिनि, चई इहे पंहिंजा जेका सुतड़ तो सौखो थिए, चई सिर धोई साफ़ कर। सिंबल तव्हीं पाण सम्झी वेंदा। जॾहिं मूं तव्हांखे शुरू में ॻाल्हि कई त असांजी ॻाल्हि करे थो, चए थो सिड़, पोइ लाज़मी आहे त सिड़ कंहिंजा थींदा? ॿेड़ी जा। जेकर असीं ॿेड़ी आहियूं पोइ ॿेड़ी जा जेके साज़ कहिड़ा थींदा आहिनि, पोइ खुआ थींदा आहिनि, पोइ सिड़ थींदा आहिनि, पोइ इहे सभु शयूं हाणे वरी ॻणाए थो हाणे ईअं। हाणे असांजी ज़िंदगी, असीं जेका ज़िंदगी जी जेका जंग विड़ूं पिया, के माण्हू ही चवनि था त असीं बाबा ज़हनी जंग विड़ूं पिया, के माण्हू चवनि जिस्मानी जंग विड़ूं पिया, हाणे त जंगियूं सभु गॾिजी पयूं आहिनि। असीं चऊं था त हर माण्हू जंहिंजो जेको घरु आहे उहो जंग जो मैदान थी पियो आहे, छो त सॼे ॾींहं जो ॻाल्हियूं उहे जॾहिं घर पहुचनि थियूं त घर में उहो जंग शुरू थी वञे। पोइ असीं पंहिंजो जेको असांजो जेको आहे जेको जहिड़ो उहो रहिजी थो वञे, पोइ असीं दुनिया जे ॻाल्हियुनि ते विड़िया वेठा आहियूं असीं सॼो ॾींहुं। उनजे करे जेको हीउ लतीफ़ साईं जेको असांखे ॾाढो ख़ूबसूरत जेको फ़िलसफ़े में जेका असांखे ॻाल्हि सम्झाए थो, उहो चए थो त सौदो सिर धोई साफ़ कर, चई मख मुकड़ी बाग, चई लुड़ संदो लाग लहरनि लोॾो न अचे। माना ई पंहिंजो जेको तव्हांजो वजूद, पंहिंजी जेका ज़िंदगी तव्हांजी आहे, इनखे सुहिणो बनायो, उनखे हसीन बनायो, उनखे मुतवाज़न बनायो उनखे, छो त सूंह जी माना आहे तवाज़न, हुस्न जी माना आहे तवाज़न। तो ही लतीफ़ साईं बि इहा ई ॻाल्हि थो करे त हीउ जेको सिड़ आहे जंहिं ते तव्हांखे हलिणो आहे, जंहिं ते तव्हांखे, उहो पहिरीं धुओ, उहो साफ़ करियो, चई सिर धोई साफ़ कर,
चई मख मकड़ी माग, चई लुड़ सदो लाग, चई लहरनि लोॾो न अचे। पोइ जॾहिं मटी जो जॾहिं लुड़ मंझां जॾहिं मटी जूं उन सां जॾहिं लॻंदियूं उन सां, ऐं पोइ उतां जेको आहे सो ईअं आराम सां मटे विझो, उन्हनि खे परवाह ई उन्हनि खे कान थींदी। चई वणजारा वारे विहाए मथां वखर विकामी वञे। चई हीउ जेको वखर आहे उहो विकामी न वञे, तंहिंजे करे जल्दी कर। चई वणजारा विहाए, विहाए माना ख़रीद कर। चई वणजारा विहाए, चई वखर पेन तुंहिंजो, चई मोलम जे महिराण जा, चई मोलम जे महिराण जा लहूं तनी सी लाइ, चई तो उञारो उताव, चई मूराई माफ़ थिए, चई निंड न कजे नाखवा। हाणे जेको नाखो आहे जेको ॿेड़ी खे हलाईंदो आहे, जेको ॿेड़ी जो ड्राइवर आहे जेको आहे उनखे थो चवे। उनखे पहिरीं उनखे चई तो उजारो उताव, चई मूराई, पोइ जेको उनखां जेको मासूल जेको वठिबो आहे चई उहो बि तुंहिंजो माफ़ थी वेंदो आहे। पर उनखे चवे थो त निंड न कजे नाखवा, चई निंडूं न करणु चाहियूं, या त रुॻो सुतो पियो ऐं या त रुॻो जागी पियो। माना उनजो मतिलबु आहे त असांखे बैलेंस करिणो आहे असांखे। चई निंड न कजे नाखवा, चई थी साॼू सुखाणी, चई ही हॾ विहाणी किज को अॻाहे पंध जो, चई ही त वक़्तु गुज़री वेंदो हलियो, कुझु गुज़री कुझु गुज़रान, पर वक़्तु त अञा सुभाणे अचिणो आहे। सुभाणे जेकॾहिं वक़्तु अचिणो आहे त पोइ उनजे लाइ बि जेको आहे त कुझु न कुझु लतीफ़ साईं चवे थो तव्हांखे करिणो आहे। हा चई वखर विहाए सामूंडी, चई वखर विहाए सामूंडी, जो सुहिणो सहांगो, चई वेचींदे विलात में मुल थिए महांगो, चई ॾींदे ॾींदे ॾोहांगो, चई उठ पुकारींदे पधरा, चई ॿधी झूड़ो जहाज खे चढ़ो चोखारी, चई ॿधी झूड़ो जहाज खे पोइ जहाज़ आहे। पोइ आम असांजी जेका ॿोली आहे उनमें घणे भाङे जेको आहे जहाज बि सॾींदा आहिनि, ऐं जेके तव्हां इहो जेको आहे जहाज बि चवंदा हुजो त इहो जहाज आहे साॻियो जो। वाह वाह। चई वखर विहाए सामूंडी, जो सुहिणो सहांगो, चई वेचींदे विलात में, चई मुल थिए महांगो, चई ॾींदे ॾींदे ॾोहांगो, उठ पुकारींदे पधरा, चई ॿधी झूड़ो जहाज खे, चई ॿधी झूड़ो जहाज खे, चई चढ़ो चोखारी, चई सैद चए समुंड जो वञी तरो तंगारी, चई ऊन्हो उकारी, चई साणी थींदे सीर में। हाणे फ़क़ीर साहिबु हुजे हा त फ़क़ीर साहिब खे चऊं हा त असांखे जेको आहे सो अॼु को कलाम ॿुधाए असांखे श्री राग मां, ऐं फ़क़ीर वञी जेको आहे सो अॼु वणकार वसाई ऐं वेठो आहे वञी महलनि में, ऐं उते बि वेठो असां सां गॾु आहे। छो त हींअर महलनि वारा बि असां सां गॾु आहिनि, झूपड़नि वारा बि असां सां गॾु आहिनि, ऐं सॼी दुनिया जेको आहे सो तव्हां सां गॾु आहे, लतीफ़ सां गॾु आहे। ऐं मूं अर्ज़ु कयो त हीउ पंजनि जो अंग लाइ छो अॼु बीह थो रहे, ऐं हींअर हिकिड़ो माण्हू जेको आहे असांजे लाइ जेको आहे सो लखनि खां वधीक आहे। बैत पढ़ूं था लतीफ़ साईं जा, ऐं श्री राग ई पढ़ूं था। पोइ सुभाणे वरी उहो सिलसिलो जारी रखंदासीं। ॻाल्हियूं इलाही आहिनि जेके उहो सोचींदा ईअं आहियो त चेतारे चूंडियासीं ॻाल्हियूं खे सॼणे, हीअं बि चवंदासीं दोस्तनि खे, हीअं बि चवंदासीं, हीअं बि चवंदासीं, पर जॾहिं मोह मुक़ाबल थियासीं वियूं सभु विसरी। त तव्हांखे ॾिसूं था त पोइ सोचूं था त हाणे इहो जेके मेहणा जेके मयारूं जेके हुयूं इहे इन लाइ हुयूं त संगत अचे कान थी, ऐं उहा जॾहिं संगत अची वई त हाणे मयारूं अची कंहिंखे ॾियूं असीं। ऐं इलाही ॻाल्हियूं आहिनि ऐं उहे करणु था चाहियूं, पर उहो लतीफ़ साईं आहे, लतीफ़ साईं खे ॿुधो। ऐं जावेद वरी ॾिसो इहो बि असां सां गॾु वेठा आहे।
आहियूं असीं आस पास आहियूं। ऐं जावेद जेको आहे मीरपुर जो परियां वेठो आहे, असीं वरी ओरहं वेठा आहियूं। पोइ मीरपुर आहे जेको आहे सो उमरकोट जो फ़र्क़ु आहे। पोइ इहो भले जेको आहे सूट जो फ़र्क़ु हुजे पर आहे ज़िले जो फ़र्क़ु आहे। असां महिरबानी जेको तव्हांजी सॼी संगत जी ऐं बैटी असीं आम तौर ते रोज़ानी पढ़ंदा रहूं था। पर हाणे अचो इन्हनि बैतनि ते गौर फ़िक्र करियूं। इन्हनि ते कासिम मिर्ज़त कोन आयो आहे, ख़बर न आहे उहो केॾांहुं हलियो वियो आहे। जेको आहे सो झूनो त आहे पर झूनो थियो कोन्हे को। अॼु बि जेको आहे हुनजो रूह हुनजो ज़िंदा आहे, हुनजो दिमाग़ु हुनजो जेको आहे सो ज़िंदा आहे। हुनजो शाबस हुजे हुनखे। अॼु बि लिखे थो ही मुसलसल 2-3 सालनि में हीअ 2 टे जेको आहे किताब असांखे ॾेई वियो आहे। ऐं इहे जेके तजुर्बेगार जेके माण्हू आहिनि ऐं जंहिंजे ज़िंदगी जा तजुर्बा उन्हनि खे बि इहो दरख़्वास्त आहे त तव्हां बि महिरबानी करे जेको आहे सो लिखो। हीअ ॾिसो न असां कीअं जेको आहे सो हिते बर में असीं ॿाहिरियूं करे वेठा आहियूं। फ़क़ीर जी महिरबानी आहे। कीअं असांखे नंढड़ियूं नंढड़ियूं मंजियूं हुन वठी ॾिनियूं आहिनि, कीअं ई सोलार वठी ॾिनो आहे। हुन ते असीं बैटरियूं असीं चार्ज करे छॾियूं, घटि में घटि मोबाइलुनि में चार्ज करे छॾियूं। बैटरियूं आहिनि उहे बि चार्ज आहिनि। ऐं उहो थोरो थोरो हाणे चिपका ॾियनि पियूं। हाणे चवनि पियूं बाबा हाणे जेको आहे तव्हांजो टाइम ख़तमु पियो थिए, हाणे अॼु को डायरेक्टर आहे कोन। ऐं आउं सम्झां थो त मुंहिंजो यार जेको आहे उहो पंहिंजो शहर बरोच आहे, उहो जेको आहे चांहि मूंखे पियारे सुम्ही रहियो आहे। उहो जेको आहे हाणे वरी उथिबो त हुनखे वरी पटे उथार, पोइ सॼो ॾींहुं जेको आहे वीचारे कमकार था कनि इहे सभई माण्हू। ऐं हीअ हिकिड़ो तजुर्बो ज़िंदगी जो आहे। असां त सॼी ज़िंदगी हिननि तजुर्बनि में गुज़ारी आहे। हीअ अॿे सां गॾु हुआसीं जॾहिं इहो 5 सालनि खां वठी इहो ॿनी जो जेको कमु कयोसीं, अॼु बि ईअं था सम्झूं त हाणे को मुंहिंजो को पोटो को ॾोहिटो या को पुटु मूंसां गॾु हुजे ॿनी ते। ऐं उहे आहिनि हिते। उहो अब्दुला हुते कराची में हूंदो हुओ, हाणे उहो हिते जेको आहे अब्दुला वरी जेको आहे असांखे मिली वियो आहे शहर। ऐं उहो बि ॾाढो नंढिड़ो प्यारो आहे। उहो बि जेको आहे 3 सालनि जो आहे। ऐं ॿिया वरी शहरनि जा ॿार जेके हिते मज़ूरियूं कनि था, पोलियो कनि था, माल चाढ़ीनि था, पोइ उन्हनि जा बि टाइम टेबल ठाहिया अथऊं। उन्हनि जे लाइ बि कापियूं घुरायूंसीं, पेंसिलूं घुरायूंसीं, फराशूं घुरायूंसीं। हाणे उहो ई वॾो जेको आहे सो दायरो हणी विहूं था, भन विझूं था उते सभई वेही जेको आहे सो गॾिजी पढ़ूं था। पोइ असांखे इहो खपे सो विंदर गवर्नमेंट जेको आहे सो स्कूल बंदि करे छॾिया। पर असांजी पंहिंजी गवर्नमेंट आहे, असांजी जंगयाल जी बादशाह आहियूं। पोइ असीं हिते को ग़लति कमु असीं ॿार आहिनि, ॿार वीचारा अलाए सुवालनि जूं भरियूं खणियूं पुछनि था माइट असांखे पढ़ाइनि छो नथा। ऐं पढ़ण में फ़ाइदो कहिड़ो थींदो जेके पढ़ियल। हाणे इहे ॿारनि जा सुवाल आहिनि, पढ़ूं छो, पढ़ी छा थींदासीं। जेके पढ़ी विया आहिनि उन्हनि छा कयो आहे हेसिताणी, इहे इन्हनि सुवालनि जा जवाब आउं सम्झां थो त लाइव तव्हांखे ॿुधाईंदासीं ॿारनि खां। ऐं ॿारनि खां बि पुछंदासीं त तव्हां छो पढ़णु आया। हिकिड़े ॿार खां पुछियोसीं बाबा तूं छो पढ़णु आयो हुई, तोखे बाबा छा चयो। चई बाबा चयो ही जेको काको आहे उन वटि वञी पढ़ो, हीउ तव्हांखे निमाज़ पढ़ाईंदो था। त मूं चयो त बिल्कुलु निमाज़ पढ़ाईंदासीं, पर मूंखे वरी तुंहिंजे बाप खे चइजे मूंखे निमाज़ पढ़ाए। उहो मूंखे निमाज़ पढ़ाए त पोइ वरी आउं जेको आहे तव्हांखे निमाज़ पढ़ायां। जेके इहे निमाज़ पढ़णु ज़रूरी आहे त पाण सभिनी खे गॾिजी पढ़णु खपे। त इहे सभु सुवाल आहिनि जेके तव्हांजे ॿारनि वटि बि आहिनि, तव्हांजे वॾनि वटि बि आहिनि, तव्हां वटि आहिनि। ऐं असीं रुॻो करियूं कोन था। जीअं मूं अर्ज़ु कयो त होटलनि ते 100 माण्हू वेठा आहिनि। तव्हीं जेके पढ़ियल ॻढ़ियल माण्हू आहियो, हीउ जावेद मरीज़ वञी बीह रहे, चए बाबा हिकिड़ो मिंट चुप करियो, मीर मज़हर खे वठी आयो आहियां, मीर मज़हर आहे, फ़क़ीर अलबती आहे, तूताड़ो हथ में आहे, बाबा बीहो तव्हां सां ॻाल्हाईंदासीं। बाबा माण्हू तव्हां सां विढ़ंदा छा। जावेद मरीज़ जो ॻोठु आहे, 100 ॻोठ आहिनि मरियनि जा, जावेद मरीज़ तव्हां सां गॾु हूंदो को हू को मरी विढ़नि था छा तव्हां। हे शर आहिनि परे खां। उहो पाण बि कॾहिं कॾहिं चवंदा आहिनि माण्हू असांखे सभु चोर था सॾनि। चवंदा बाबा तव्हीं मोर आहियो, तव्हीं सभु माण्हू, तव्हीं न हुजो त माण्हू बुख मारी वञनि हले। त असुल ॻाल्हि हीअ आहे त हिननि माण्हुनि जी तइलीम जी ज़रूरत आहे, हिननि माण्हुनि जी तरबियत जी ज़रूरत आहे, हिननि माण्हुनि सां रफ़ाक़त जी ज़रूरत आहे। ऐं ईअं हिकिड़ो ॾींहुं तकीर करे हलियो वञण सां ही माण्हू कोन, ही माण्हू तब्दील थींदा।
You will have to live with them. उन में तव्हां इंजॉय बि कंदो, उन में तव्हांखे तकलीफ़ बि थींदी, उन में तव्हांखे मज़ो बि तव्हांखे ॾाढो ईंदो। लतीफ़ साईं त चवे त जेकी मुंहिंजे जहान सो तारी सघे तुंहिंजी, बाक़ी जेको थियणो हूंदो सो थी वेंदो हलियो यार, पाण जेको करे सघंदासीं सो हाणे त इहो आहे त यार हाणे जेको आहे नकी थी जियां नकी मुई आहियां, सारे साह ॾियां सदा सुपेरनि खे। हाणे असीं चऊं था त हीउ जेको साह जेको बचियो आहे, पोइ इहो जावेद मरी जो आहे उनखे ॾियणो आहे, या मीर मज़हर खे ॾियणो आहे, या साईं ज़फ़र अली शाह खे ॾियणो आहे जेको ही बिलावल ॻोठ में वेठो आहे कराची में। इहे सभई माण्हू पढ़ियल लेक्चरार आहिनि सभु माण्हू, पर इहे सभिनी माण्हुनि खे जेको आहे बहाने जी ॻाल्हि न, ही कनि छा ई माण्हू। पर आऊं चवां थो तव्हांजे घर में एतिरा शागिर्द आहिनि जो तव्हां उन्हनि खे रोज़ानी पढ़ाए सघो, ऐं इहो ई पढ़ायो जेको असीं हिते ॿारनि खे पढ़ायूं था। जेकी मुंहिंजी जान, जेकी मुंहिंजी जान सो तारी तगे तुंहिंजे, चई लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, चई लुत्फ़ जी लतीफ़ चए तो वटि कमी कान, चई अदरा छुटा आन को फेरो कजो फज़ल जो। माना कॾहिं कॾहिं माण्हू जेको आहे सो एॾो जेको आहे सो माण्हू बेवसी लाचार थी वेंदो आहे, पोइ ॾिसंदो आहे हाणे फक बि कोन बचियो आहे, पोइ दुआऊं घुरंदो आहे। पोइ इन में चवे थो जेकॾहिं अदुल कंदे, जेकॾहिं हिसाब किताब कंदे, अॻिते ईअं कोन कंदुसि, इहो तोसां वाइदो आहे, पर हाणे मूंसां लेखो न कर, हाणे मूंसां महिरबानी कर। उहा महिरबानी थींदी, उहा ज़रूरु महिरबानी थींदी, पर इन शर्त ते महिरबानी थींदी त अॻिते हाणे ईअं कोन कबो, अॻिते हाणे गेसर कोन कबी, अॻिते हाणे निंड कोन कबी, अॻिते अजायो वक़्तु कोन विञाइबो। जेको माण्हू जिते हूंदो, जेको माण्हू जिते आहे उते माण्हू जेको आहे साईं इस्माइल थो ॿुधे पोइ लठ खणो तहरीक शुरू करे ॾियो, ॿाहूं ॿधणु शुरू करियो, अदा हाणे ईअं न कर, महिरबानी कर। हाणे अदा ईअं अॻे कंदा हुआसीं, अॻे असांखे कंहिं झलियो कोन। साईं ज़फ़र अली शाह खे ख़बर आहे हिकिड़े भुॾे कम खां साईं ज़फ़र अली शाह वारनि झलियो, पोइ कीअं जेको आहे सो हमिलो थियो, नूरदीन जमाली वारनि जे ऑफिस ते हमिलो थियो। माना मुंहिंजी मेरा जिस्म मेरी मर्ज़ी, बाबा जंहिं समाज में रहो था उन समाज में जेकॾहिं हलिणो आहे त उन समाज जी जेके रीति रस्मूं जेकी आहिनि, उते जो जेको कल्चर आहे, उते जी जेका तहज़ीब आहे उनजो ख़्यालु करिणो पवंदो। हा, तव्हां पंहिंजो नियतूं जॾहिं तव्हां लोह जहिड़ियूं करे विझो, जॾहिं तव्हां बेहिजाब थी वञो, घरनि जहिड़ो माहौल पैदा करे वञो, पोइ तव्हां जीअं वणे तीअं कयो, तव्हांखे केरु चवंदो कोन तव्हांखे। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे। तव्हां ही लतीफ़ साईं खे, तव्हां हीउ जेको क़ुरान आहे, या हीउ जेको लतीफ़ साईं जो जेको इल्मु आहे, इनखे जॾहिं तव्हां संजीदगीअ सां जॾहिं तव्हां पढ़ंदो, जॾहिं तव्हां हिनखे, ऐं तव्हां इनखे जॾहिं पंहिंजी ज़िंदगी सां लागू कंदव, हीअ ॿई अछी ॾाढ़ियूं मुंहिंजे साम्हूं, ॿई उस्ताद मुंहिंजे साम्हूं वेठा आहिनि, साईं अहमद गाज़ी ऐं साईं इस्माइल जो ॿुधो था, त लतीफ़ साईं बिल्कुलु त हिकु त इहो त तव्हांखे इंगेज करे छॾींदो, ऐं ॿियो त ॼण तव्हांखे इलाही सुवालनि जा तव्हांखे जवाब मिली वेंदा हलिया, ॼण तव्हांजो ही जेको रूह जेको आहे उहो बाग बहार थी पवंदो तव्हांजो। हीउ तव्हांखे ॾस ॾिए थो, तव्हांखे झले थो, तव्हांखे हिकिड़े हंधि चवे थो त वखर विहाए लूण थो रुग खथूरीअ घुरी, टे बैत पढ़ूं था। चई वखर विहाए लूण थो रुग खथूरीअ घुरी, चई भूंगो तुंहिंजो भरते जिम ॻाल्हाईं कूड़, चई जिम विञाए मूड़ जो तूं खटियो सो घोरियो, चई जेको तूं खटण आयो ऐं सो थो वञे खद में पियो पाण सिर थो वञे, चई पोइ छा करियां, चई वखर सो विहाए जो हुत खटे हित सां, चई वखर सो विहाए जो हुत खटे हित सां, चई वेचींदे विलात खे ज़रो थिए न ज़ा, चई साका हड़ हलाए आॻह जंहिंजे उॿई, चई अहिड़ी का हड़ हलाए, चई अहिड़ो को सौदो विहाए ख़रीद करे रखिजो, सुभाणे घटि में घटि छुटी थी सघी, जंहिंजे बहाने तूं आज़ादु त थी सघी घटि में घटि। तंहिंजे करे चई त वखर सो विहाए जो हुत खटे हित सां, वेचींदे विलात खे ज़रो न थिए ज़ा, चई त पोइ सामूंडी संध्या, सामूंडी माना असीं सामूंडी आहियूं, त सामूंडी संध्या
हीअ जेका असांजी जेका ज़िंदगी जेका आहे असांजी ॿेड़ी जेका आहे माटी न पवई मकड़ी इहा जेका तुंहिंजी जेका मकड़ी आहे जेका तुंहिंजी इहा माटी न पवे ए सामूंडी इहा असां सां मुखातिबु आहे लतीफ़ साईं त सामूंडी संध्या माटी न पवई मकड़ी इहा तुंहिंजी जेका मकड़ी आहे इहा माटी में कान पवंदी आहे दरिया में कान पवंदी दुनिया सभु दरिया कोको तारू तंहिंमें हिकिड़ी लहर लोभ जी चई ॿियो आतशी ओड़ा चई तालबन थिया मोड़े चाढ़ियूं मकड़ियूं चई सदको करे साह तरी विया आहिनि तार मां तव्हां सभिनी जूं महिरबानियूं जेके महबूब साईं जेके मुंहिंजूं भेनरियूं धीअरूं अधियूं भाइर पुट ऐं असांजे लतीफ़ साईं जी मजलिस में जेको आहे हली आया मूंसां गॾु ऐं असांजी ॾियारी असांजी खड़ी थी असांजी हाज़िरी क़बूल कई तव्हांजी वॾी महिरबानी आहे इहा हुजत था करियूं तव्हांखे इलाही कमु हूंदा ऐं तव्हीं सभई आलिम आहियो तव्हीं इहे फ़क़ीर साईं जी महिरबानी आहे जंहिं हीउ जेको शफ़क़त गाह असांखे ठाहे ॾिनो ऐं 14 जी तारीख़ तव्हां सभिनी खे जेको आहे लतीफ़ सॾे वेठो इहो ऊंदाही कोन हूंदी हींअर त असीं ऊंदाही राति में वेठा आहियूं पर लतीफ़ तव्हांखे 14 जी राति सॾियो आहे ऐं हिते शफ़क़तदार जो जेको प्रोग्राम आहे उहो बि ॿुधाईंदो ऐं फ़क़ीर चवे थो बाबा इहो शफ़क़त गाह पोइ तव्हां हुनखे लाइब्रेरी था चओ पोइ तव्हां हुनखे आश्रम था हुनखे चओ स्कूल था चओ पोइ हुनखे यूनिवर्सिटी था चओ तव्हांजी मर्ज़ी आहे असांखे शफ़क़त थी खपे असांखे महिरबानी थी खपे असांखे बाज़ती खपे पोइ ज़रूरी कोन्हे त असीं इहा जेको आहे रिवायती नौकिरी तइलीम पढ़ायूं जेका माण्हुनि खे रोबोट बणाए थी जेका माण्हुनि खे नौकर बनाए थी जेका माण्हुनि खे असीं माण्हुनि खे इहो सेखारींदासीं ज़िंदगी छा थींदी आहे आज़ादी छा थींदी आहे ख़ुदि मुख़्तियारी छा थींदी आहे ग़ुलामी छा थींदी आहे पोइ हुन में जेके वॾा माण्हू अॼु ॾींहुं ताईं उहे छा चई विया छा करे विया हलिया हींअर केरु माण्हू आहिनि हींअर तव्हीं असीं वञी बचिया आहियूं ऐं असीं पाण छा था करे सघूं पोइ हितां खां पोइ असीं पंहिंजी पढ़ाई शुरू कंदासीं इहो आहे लतीफ़ जे जेका यूनिवर्सिटी जो प्रोग्राम बि इहो ई आहे इहो लतीफ़ जो प्रोग्राम इहो ई आहे पोइ त लतीफ़ बि पढ़ंदासीं पोइ कबीर बि इहो पढ़ंदासीं ऐं सभई टैगोर बि हिते पढ़ंदासीं पर फ़िलहालु इहो शोर ॿुहार करियूं पिया हिते ऐं हिते असां वटि जेको आहे मज़ा बि ॾाढा आहिनि हिते दरिया बि आहे पर हीअ जेको आहे केॾी महिल कंहिंजे जेको आहे ॿुॾण जो ॿुधूं था जेको आहे इहो पोइ ईअं थींदो त जेको आहे पहिरीं त ॿारनि जी जेको आहे सार संभाल लहिबी ॿारनि खे घुरिजे जेको आहे माइटनि खे जेको आहे पुछी पोइ केॾांहुं वञनि या माइटनि सां गॾिजी वञनि छो त माइट खां वधीक ॿचे जो केरु कोन्हे ॿचे खां वधीक माइट जी ॿी का मिल्कियत कोन्हे का ॿियो इहो त जेके तड़ आहिनि उन्हनि मीर साहिबु आयो हो ऐं सलाह त ॾेई वियो हलियो त जेके तड़ आहिनि उन्हनि ते ट्यूब रखी छॾियो त एमरजेंसी में घटि में को माण्हू उन ट्यूब ते चढ़े उन माण्हू खे कढी वठे या उनखे उछलाए ॾिए जेको आहे सो ट्यूब त माण्हू बची पवे त इहा ॻाल्हि वरी बि जेको आहे सो हींअर ऐं तव्हांखे कयां थो जेके सरजाड़ आहियो जेके दरियानि जे कंढनि ते रहो था इहे घणी जेको आहे सो साइकिल मोटरनि जा इहो ट्यूब जा ट्रैक्टर जा इहे को न को ट्यूब आहे या उहे दफ़ा आहिनि या मूड़ा ठाहे रखी छॾिजनि छो त सॼो ॾींहुं असांजूं न्याणियूं आहिनि माइरूं आहिनि नंढड़ा ॿार बि वञनि था उते पोइ जेको आहे सो कंहिंमहिल व्यंजन बि था तुरगनि बि था ऐं पोइ भले सॼी ज़िंदगी रहिया हुजनि पर दरिया जेको आहे सो ज़ालिम आहे ऐं इहो जेको आहे सो सासे ॿोड़ियूं सुहिणियूं मुंद ॿोड़ियो महिराण वह विञायो पाण छो हाणे कंध कपनसी एॾी सुहिणी जेॾी सघ हर कंहिं में कोन्हे करे कचे घड़े ते करे ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे तव्हां पंहिंजे ॿचड़नि जो ख़्यालु रखिजो यार ॾाढो ॾुखु थियो आहे असांजे एजाज़ समय जे ॿचड़े जो जेको आहे सो ईअं हलियो वञे ऐं दिलि चवे थी जेकर फ़क़ीर अची वञे सुभाणे त पोइ जेको आहे सो उॾामी पइजे त पोइ वरी पंहिंजे जहाज़ ते घुमंदा घुमंदा वञी जेको आहे सो फ़क़ीर जी हाज़िरी भरे अचूं पोइ जिते पई उते वेहाणी जिते वेंदासीं उते वरी लतीफ़ जी कचहरी बि शुरू करे ॾींदासीं महिरबानी तव्हां जूं यार सलामत सोबत बाक़ी ज़िंदगी रही त वरी सुभाणे मिलंदासीं ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे।